नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात अॼु 4 वॻे थींदी। ज़रियनि जो चवणु आहे मुलाक़ात वज़ीर आज़म हाउस में थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट ते वज़ीर आज़म खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात अॼु 4 वॻे थींदी। ज़रियनि जो चवणु आहे मुलाक़ात वज़ीर आज़म हाउस में थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट ते वज़ीर आज़म खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात अॼु 4 वॻे थींदी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। जी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां शाम जो मुलाक़ात मुतरक आहे। नई माली साल जे जेका बजट जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके ख़दशा आहिनि उन सां गॾु गॾु सियासी सूरत हाल आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेका इतिहादी सूरत हाल आहे इहे समूरा मामला बहस ते थींदा। मुतविका तौर ते क़ौमी असम्बली जे इजलास खां पहिरियों ई ॿिन्ही अॻवाननि जी इहा मुलाक़ात थींदी, जंहिंमें जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके इतराज़ी मामला आहिनि उन्हनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वेंदी ऐं उन खां पोइ क़ौमी असम्बली जो इजलास थींदो जंहिंमें बजट ते बाज़ाब्ता तौर ते जेको बहस आहे उनजी शुरूआति कई वेंदी। वाज़े रहे त क़ौमी असम्बली में जॾहिं नए माली साल 2024-25 जी बजट पेश कई वई त उनजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास में शिरकत न कई हुई। पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी बजट इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो हो, पर उन खां पोइ नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत सां मुलाक़ात खां पोइ सैयद खुर्शीद अहमद शाह, नवीद कमर कुझु अॻवाननि इजलास में शिरकत कई, बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एमएलएज़ इजलास में शिरकत न कई हुई। अॼु जेका मुलाक़ात थींदी जंहिंमें इन हवाले सां समूरा जेके मामला तफ़सीली तौर ते उन ॻाल्हि ॿोल कई वेंदी त जीअं ॿिन्ही ज़ूरियुनि में जेके सियासी जमातनि में जेके रिज़र्वेशन आहिनि बजट जे हवाले सां ऐं वर्किंग रिलेशनशिप जे हवाले सां उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी इजलास में शिरकत जे हवाले सां ऐं पार्टी जो जेको बजट जे हवाले सां मौक़िफ़ हूंदो उन जे हवाले सां फ़ैसिलो कंदी, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको फ़ैसिलो हूंदो उहो साम्हूं अची वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।